हे चे बुरा कम कर कुछ भी कर घर तू हलाए घर जे हालातनि खां हे व्याजनि ते पैसा खणनि जुआऊं खेॾनि तव्हां ॿुधायो कहिड़ी माई चवंदी त मूंखे ॾेर ॾियनि पैसियूं घर जूं खपाए छॾियईं फिरजूं खपाए छॾियईं मां सोणी सिबदी ज़ाल जी ज़िंदगी न तबाह करे छॾी आहे छो त जे कोर्ट सगोरी इजाज़त ॾिए थी त हिकु थन ते माउ जो बचो खसिजे जेको तव्हांजो इंसाफ़ु थींदो मां हुन ते हाज़िर आहियां। दादा मुंहिंजो नालो नीलम आहे, मां बाइकास जी मीराणी आहियां। 2025 में 7 महीनो अदा मूंखे पंहिंजे घर वारे तलाक ॾेई छॾी आहे। ठीकु आहे, नालो बरकत पली जो अथसि। तलाक ॾियण खां पोइ मूंखे 3 महीननि जी इद्दत खां पोइ मूंखे ज़ोरी हुतां ज़बरदस्ती ॿाहिरनि ॾांहुं वठी मुंहिंजी न्याणीअ जो हिते वॾीअ जो रिश्तो कयईं। उन खां पोइ उन न्याणीअ जा पैसा खाधई। मां चयो मुंहिंजी न्याणीअ जा टका न खा, मूंखे कैंची ऐं मूंखे मारे कुटे कढी छॾियईं। उन खां पोइ मां हितां SP ऑफिस वियमि 2 ॾींहं मुंहिंजी अदालत न थी। मूंखे SP साहिब सां न मिलण मां कराची हलियमि पंहिंजे ॿाहिरनि ॾे। उते मलीर कोर्ट में मां पंहिंजो केस विधो नंढड़े जी कस्टडीअ जे बारे में ऐं नंढड़े जे ख़र्चे जे बारे में। उते हाज़िरनि ते पेश न थियो आहे। हाणे मां पंहिंजी ज़िंदगी पंहिंजे ॿाहिरनि सां गुज़ारियां थी। हाणे मूं ते एॾनि महीननि में हाज़िरनि ते न आयो आहे। कल्ह मूं ते जेको आहे सो फ़ोन आई आहे लाड़काणे मां त तव्हां हाज़िरीअ ते 4 तारीख़ ते अचो। जॾहिं अदा मुंहिंजो घरु वियो मूंखे हे तलाकनामो ॾिनो वियो, उन खां पोइ मुंहिंजी आज़ादी जीअण जो खस हिन खां खसियो वियो। मां SP साहब खां पुछण थी चाहियां त सर तव्हांखे जेको आहे सो आपको जो है चोरों को पकड़ने का आर्डर है और आपको डकैती पकड़ने का आर्डर है, व्याजी और जुआरी और जो तलाकनामा देते हैं उन चोरों को पकड़ने का आर्डर नहीं है। मैं यतीम हूँ, मेरे भाई गरीब है, मुझे मौत मार की धमकियाँ। कुछ दिन पहले ये खुद कायदाबाद आया था अपनी भतीजों के साथ मुझे मारने, मेरा बेटा छीनने। कौन सी माँ 1.5 साल का बेटा छीन के देगी? आप मुझे इंसाफ दे। IG सिंध को मेरा अपील मेरी करे, मैं बहन हूँ आपकी, आप सारी सिंध की बहन हूँ। अदा मुझे इंसाफ़ कयो। मां पंहिंजो उते रोज़गार थी कयां, पंहिंजी सिलाई करे मां पंहिंजा बचो थी पालियां। उन खां पोइ मूंखे मारण जूं धमकियूं। हाणे 3 4 ॾींहं जेको अली नो दुबई वारो अथनि उन जे ज़ोर ते चए तूं केस करायो आहे। ईअं कर, हा मां केस करायो आहे त पंहिंजे बचे जे हक़ जे मां करायो आहे। मुंहिंजियूं न्याणियूं खसी वियूं आहिनि, मुंहिंजा बचा खसिया विया आहिनि, मुंहिंजो घरु बर्बादु थी वियो, पोइ बि मुंहिंजो जीअण जो हक़ु खसियल आहे। हीअ हुनजो गिरफ़्तारी वारंट आहे। 2 महीनो आज़ादु घुमंदो थो वते, पोइ बि मूंखे जेको आहे सो हितां फ़ोन आई आहे त तव्हां 4 तारीख़ ते हाज़िरी अचे। मूं ते छाजो केस कयो वियो आहे? न मां घर मां कुझु खयो आहे, न मां घर मां 2 लटनि मां मूंखे कढी छॾियो अथई, सो बि तलाक ॾेई करे। वज़ीर आला सिंध खे मुंहिंजी अपील आहे, मां तव्हांजी सिंध जी भेण आहियां। मुंहिंजे जीअण जो हक़ु चए थो, जाते रिश्तो करे जाते मुड़ुसु करे उतां मूंखे टका पैसा वठी ॾियो। इहो माना भड़वनि वारो कमु थियो, ज़ाल खे खपाइण जो वापारु थियो न। पर मुंहिंजी न्याणियूं बि खपाए थो 4 लखनि में 5 लखनि में। जे पुॼेव त मुंहिंजी न्याणियुनि जे लाइ बि इंसाफ़ु कयो। 4 महीनो मां पंहिंजी अरेंज मैरेज जी मुंहिंजी हिन भेणी में रिश्तो कयो, मुंहिंजी अमड़ ॾिनो हुयो। 16 साल गुज़रिया। मां पंहिंजो ब्यूटिशन जो बि कमु कंदी आहियां, सिलाईअ जो बि कंदी आहियां। उन खां पोइ मौत मार जूं धमकियूं। 4 ॾींहुं बि अलाए केरु आया, मां पंहिंजे पुफाटनि ॾे निकिरी वियमि। तलाक ॾियण जो सबबु इहो ई हुयो त तूं निकिरी वञ, छोकिरियुनि जो रिश्तो नथी करणु ॾे।